माण्हू असांजे बारे में छा सोचींदा, इहा हिकु अहिड़ी सोच आहे जंहिंजे करे लखे माण्हू पंहिंजा ख़्वाब विञाए वेहनि था, पंहिंजूं ख़ुशियूं ख़तम करे वेहनि था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन सोच जे करे त माण्हू असांजे बारे में छा सोचींदा। माण्हू तव्हांजे बारे में कॾहिं सुठो कोन सोचींदा, तव्हांजी ख़ुशी में ख़ुशि न थींदा, तव्हांजे ॾुख में जेको आहे सो गॾु तव्हां सां न रहंदा। तंहिं करे माण्हू तव्हांजे बारे में छा था सोचनि इहो सोचणु छॾे ॾियो। मिसाल जे तौर ते कंहिंजी शादी न आहे थियल, माण्हू अची करे पुछंदा छो बा हेॾी उमिरि थी वई अथई अञा ताईं तूं शादी न कई आहे। हाणे हुन वीचारे शादी करे वरिती, वरी ॿियो हमराह ईंदो यार शादी जी कहिड़ी तकड़ हुई, असां शादी करे कहिड़ा फड़ा मारिया आहिनि यार, आज़ार में आहियूं, वरी तो शादी कई। वीचारो परेशान, त जॾहिं कुंवारो हुयुसि त बि मसला हुया, हाणे शादी करे छॾी आहे। कुंवारो मीन्स गैर शादीशुदा, ठीकु आहे। वरी शादी करे छॾी तॾहिं बि परेशान। हाणे शादी खां पोइ वरी हाणे जेको ॿियो सेशन आहे उहो औरत जे लाइ आहे। अॼु छो 2 साल थी अचे ॿार कोन ॼणियो अथई, हलो ठीकु आहे। वरी इतफ़ाक़ सां हुनखे पहिरीं धीउ ॼाई अथई, पुट ॼणी आहे, पीढ़ीअ जो सहारो त थिए ई आहे। हाणे हुन पुट खे ॼण जे चकर में हू वेचारी छदियूं ॿियूं ॼणी वेंदी। अच्छा इहा जेको वरी शादी थी उहा बि सवले तरीक़े सां कोन थी। बाबा ॻाल्हि ॿुध, मूं वारे सोट जी शादी में 15 ताम थिया, मूंखे 20 करणा आहिनि, उनखां घटि न आहिनि। अच्छा बाबा परेशान, पुट जे तरह पैसा ई कोन्हनि, बाबा किथां पट सट कर, पर शादी मुंहिंजी जेको आहे ॾाढे सुठे तरीक़े सां कजाए। अच्छा माण्हू घणा ईंदा, 300 माण्हुनि खे सॾु ॾियणो आहे, ऐं मानी घणे माण्हुनि जी थींदी, मानी 350 माण्हुनि जी थींदी। 300 माण्हू खे सॾु ॾियणो आहे, मानी थींदी 350 माण्हुनि जी। छो वधे भले मानी, खुटे न। शादी कंहिं लाइ करणी आहे, माण्हुनि जे लाइ। वरी उते का मूं जहिड़ी माई, ही वॻो त मूं मासा ताईं शादी में पातो, हाणे हिन शादी में मां कीअं पायां, माना मूंखे वरी 4-5 हज़ार पंहिंजे वॻे जे लाइ ख़र्च करणा आहिनि, छो त इहो वॻो मां पहिरीं पाए चुकी आहियां। माण्हू छा चवंदा। अच्छा वरी मूंखां इतफ़ाक़ सां शादी में कंहिं पुछी वरितो त ही वॻो किथां वरितो ई, मां वरी परेशान। अगरि मां हिनखे चवां थी ही वॻो मूं रेशम गली मां वरितो आहे या ही लतीफ़ाबाद पौणा 8 मां वरितो आहे, त छा सोचींदा त यार ही त कोई ब्रांडेड कपिड़ा पाई कोन थी। ठीकु आहे, मूं चई छॾियो मां त खाड़ी तां वरितो आहे, डायनर तां वरितो आहे। छा जे लाइ, मूंखे त ख़बर आहे त मुंहिंजा कपिड़ा किथां वरिता आहिनि, पर माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त मूं ही जेको आहे ब्रांडेड शॉप तां वरितो आहे। माना वरी बि माण्हू असांजे मथां हावी। नौकिरी जी ॻाल्हि अचे थी, अबा कहिड़ी नौकिरी अथई, हाणे वीचारो क्लार्क आहे, कीअं ॿुधाए त क्लार्क आहे, सोच में परेशान। पोइ हणी छॾींदो कूड़, को ॿाहिरियों हूंदो धारियो हूंदो, चई छॾींदो मां मैनेजर आहियां। माना माण्हुनि जे करे हू एतिरो ख़ौफ़ज़दा आहे जो इहो बि नथो ॿुधाए सघे त हू वीचारो हुते जेको आहे सो क्लर्क आहे। बाबा जहिड़ो तहिड़ो तूं पंहिंजी रोज़ी पियो करी, पाण जेको आहे सो महिनत पियो करी, त माण्हुनि जे करे तोखे कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। अच्छा कंहिं वटि MBA जी डिग्री आहे, मास्टर्स इन बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, MBA जी डिग्री खणी करे निकितो। हाणे बाबा सरकारी नौकरी नथी मिले, पैसा एतिरा आहिनि कोन जो वॾो बिज़नेस करे सघे, पर हा एतिरा पैसा आहिनि जो नंढो हिकिड़ो जनरल स्टोर खोले सघिजे थो। बाबा जनरल स्टोर खोल, न मूं वटि MBA जी डिग्री आहे, मां MBA जी डिग्री खणी करे वरी इहो करियाना जी शॉप खोलियां त माण्हू मुंहिंजे बारे में छा चवंदा। पोइ ख़र्च जे लाइ परेशान, उहो 500 रुपया बाबे खां वठणा आहिनि, पर पंहिंजी करियाना जी शॉप न आहे खोलणी, छो त माण्हू छा चवंदा। ॿार सरकारी स्कूल में नथा पढ़ाए सघूं, प्राइवेट स्कूल में पढ़ाइणा आहिनि। जिन जा सरकारी में पढ़नि पिया उहे वरी चवंदा त न असांजा प्राइवेट में था पढ़नि, छो त असां वटि इहो स्टैंडर्ड सेट थियल आहे न। त अगरि मूं चयो त मुंहिंजा ॿार जेको आहे सरकारी स्कूल में पढ़नि था त माण्हू सम्झंदे यार हिकु सफ़ा वीचारो को ग़रीब आहे, को ॾुतरियल आहे। माना हिते बि माण्हू असांजे मथां हावी। ऐं ॿियो त ठहियो, पर कंहिं पुछी वरितो त रहो किथे था, हाणे जे मुंहिंजी कॉलोनी जो नालो आहे गरीबाबाद, परेशान। मां कीअं ॿुधायां मां गरीबाबाद में रहां थो या रहां थी। पोइ ईअं कंदासीं जेको बराबरि वारे वरी कॿी कॉलोनी हूंदी जो नालो थोरो बहितर हूंदो, असां वरी उहो ॿुधाए छॾींदासीं त मां फलाणे इलाइक़े में रहां थो। माना माण्हुनि जे करे असां पंहिंजी रिहाइश बि लिकाईंदा आहियूं। ट्यूशन ॿारनि खे ॾियण जो बि असां वटि रवाज आहे। असां वटि जेके माण्हू ट्यूशन ते ॿारनि खे मोकिलींदा आहिनि उहे पैसे वारा सम्झाईंदा आहिनि ऐं ईअं सम्झाईंदा त पढ़ियल लिखियल, माना घर में पाण न आहे पढ़ाइणो, पर ॿारनि खे ट्यूशन ते मोकिलिणो आहे। इन जे करे त ट्यूशन ते न मोकिलींदासीं त असांजो स्टैंडर्ड ख़राबु थींदो। ठीकु, हाणे इहो आहे त ही माण्हू जिन खे असां एतिरे हद ताईं पंहिंजे हिन में ज़िंदगी में हावी करे छॾियो आहे, इहे माण्हू असांजी ज़िंदगी खे केतिरो डिस्टर्ब था कनि। अच्छा ॿियो असांजे मुआशरे में का औरत वीचारी जंहिंजो मुड़ुसु मरी वियो हुजे, बेवा थी वई हुजे या कंहिंखे तलाक मिली हुजे, माना उन औरत उन मुड़ुस जे मरण सां या उनजी तलाक मिलण सां उनखां सभु हक़ खसिजी वञनि था। उहा न सुठो पाए थी सघे, न ॿाहिरि निकिरी थी सघे, न को ॿियो त ठहियो, पर कंहिं सुर्खी बणी छॾी, लिपस्टिक बणी छॾी न। हे माई हिन जो मुड़ुसु मुंहुं आहे, वरी मेकअप कयूं घुमंदी थी वते, हाणे हिनखे त तलाक थी वई आहे। हे हेॾा जेको आहे सो रंग बिरंगी कपिड़ा पाए ॿाहिरि घुमंदी थी वते। माई चाहे इहो पई आज़ादी पई चाहे, माना हिते बि माण्हुनि जी राय। हाणे हिते माण्हुनि जी राय ॿुधूं त पोइ पंहिंजी ज़िंदगी हराम। विच में हिकिड़ी गुलूकारा हुई,
जंहिं अनाउंसमेंट कई त मां जेको आहे सो हाणे सिंगिंग न कंदसि ऐं मां नातू वग़ैरह चवंदसि, उन जे बारे में माण्हू चवंदा हुया हलो हाणे 100 क्वा खाई ॿिली हाणे हज ते हली आहे। इहे अथव तव्हांजा माण्हू। अच्छा ॻाल्हि ॿुधो, माण्हू त मुंहिंजे बारे में बि चवंदा आहिनि। ॿ फेसबुक ते सेशन करे पंहिंजो पाण खे मोटिवेशनल स्पीकर थी सम्झे। मूंखे त माण्हुनि जी परवाह न आहे, ख़बर अथव छो? छो त मां सम्झां कोन थी, मां मोटिवेशनल स्पीकर आहियां। मूंखे न आहे माण्हुनि जी परवाह, जो मां माण्हुनि जी परवाह कंदे पंहिंजो इहो सिलसिलो ख़तमु करे छॾियां ऐं डिसअपॉइंट थी करे घर वेहां, बिल्कुलु बि न। सो असांजी ज़िंदगी हींअर जेका आहे न उहा ईअं पई गुज़रे। उनजो मिसाल ईअं वठिजे त हिकिड़ी बस आहे, उन बस जो ड्राइवर उनखे ख़बर आहे त केॾांहुं वञिणो आहे, उनखे पंहिंजी डेस्टिनेशन पंहिंजी मंज़िल जी चङी तरह ख़बर आहे, पर पुठियां वेठल जेके माण्हू आहिनि, हिकिड़ो चए थो उस्ताद साॼे पासे हल, ॿियो चए थो खाॿे पासे हल, टियों चए थो न सिधो हल। हाणे छा थींदो अगरि पुठियनि माण्हुनि जी ॿुधंदो, ठक वञी जेको आहे सो उहा बस किथे न किथे टकराइबी ऐं एक्सीडेंट थींदो, माण्हू बिल्कुलु जेको आहे सो ख़तमु थींदा। त डिसाइड उन ड्राइवर खे करिणो आहे जेको उहा बस हलाए पियो। इहो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। हीअ तव्हांजी ज़िंदगी आहे, तव्हांखे डिसाइड करिणो आहे त तव्हांखे छा करिणो आहे, पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। अॼु जो मुंहिंजो सेशन जो मक़सदु इहो हुयो त माण्हू तव्हांजे बारे में छा था सोचनि, इन ॻाल्हि जी बिल्कुलु बि परवाह न कयो। माण्हू त उहे आहिनि जेके ॿ भेण भाउर गॾु वेंदा, वाह जी जोड़ी आहे, इहा ख़बर ई न आहे त पाण में सॻा भेण भाउर आहिनि। पोइ इन्हनि माण्हुनि जी सोच जे करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी छो था आराम कयो। माण्हू तव्हांजे बारे में छा था सोचनि, यार इहो माण्हुनि जो कमु आहे, इहो उन्हनि खे करणु ॾियो, इहो तव्हां न सोचो। भला जेके वांदा वेठा आहिनि उहे इहो कमु बि न कनि त छा त कनि, इहो माण्हुनि ते छॾे ॾियो। हा, तव्हां इहो सोचो तव्हांजी मंज़िल छा आहे, तव्हांजो दिलि छा में मुतमिन आहे, तव्हांखे ख़ुशी छा में मिले थी, तव्हांखे छा करिणो आहे। माना असां कपिड़ा बि माण्हुनि जी मर्ज़ी जा पायूं, शादी बि माण्हुनि जी मर्ज़ी ते कयूं, औलाद बि माण्हुनि जी मर्ज़ी ते ॾियणियूं, नौकरियूं माण्हुनि जी मर्ज़ी जे लाइ कयूं, रिहाइश पंहिंजी माण्हुनि जी मर्ज़ी जे लाइ। अगरि असां वटि गाॾी कोन्हे, कार कोन्हे, उहो बि मसइलो। असां अगरि गाॾी वठूं, उहा बि माण्हुनि जी मर्ज़ी ते। माण्हुनि जी मर्ज़ी ते छो त जियूं, छॾे ॾियो माण्हुनि जी सोच खे, ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी ते गुज़ारियो। उहे फ़ैसिला वठो जेके तव्हांजे लाइ तव्हांजी ज़िंदगी खे आसान कनि, तव्हांजी मंज़िल खे तव्हांजे वेझो आणनि।